अली अकबर जे रुखसारन दा रत वही रहा जिस्म सारो रतो रता पंजे पाक हथन सा पेशानी उगन था लहू मुबारक उगन था अली अकबर बच्चा अखड़ियों त खड़ निहार त सही अली अकबर वो भागत ची बुधा अली अकबर वनी रब के प्यारो जो जेरी मल जवान बच्चे जो जनाजो खड़ी खेमे ने अचे तो ओडी मल तवा समझो तो खेमे जो हाल चाहते हो ए बच्चन वारो ए पुत्र नहीं न्याणियन वारो औलाद केडो मिठो औलाद केतरो प्यारो आ पर पुछो ने हुसैन जे सब्र खे जे हेड़े जवान बच्चे जो जनाजो खणी आयो आ खेमे में अची फरमाए तो सब्र कयो सब्र कयो सब्र जी तलकीन करे मुझे सुनो इमाम हुसैन पंजे खेमे जे दरवाजे ते वेठा तभी भी साइण थी अर्ज करे तो मुझे घोट हुसैन हे निहार अली असगर जो छाल थी रहा ही रोए थो त रोण न थो निकरे से उन जे करे बेताब थी रहो आ ओ मुझे प्यारा हुसैन मुझे बचड़े के को पानी जो ढुक खपे हजरत इमाम हुसैन बचड़े के खड़ी फुरात ने हलन था तो 4000 लश्कर यजीदिन जो फुरात ते पहरेदार बिठो आ जो कूफी करबला में पानी ना प्यारी ने उते अली शाह के शहजादा सारीन निकरियो निहारी चढ़ मीर मुहम्मद अरबी जिरमल हजरत इमाम हुसैन बचड़े के खड़ी फुरात दे अलम था हुरमल नाले कड़े खबीस निशानो झले जो तीर हयो त मासूम जे गिची मुबारक में लगो अली असगर जो रत जो फुहारो निकतो अब्बे जे गोद में बचड़े तड़पंदे दम परवाज कियो जरी मल अली असगर जो जनाजो खणी मोटियो आ बीबी पुछा थी करे त पानी मिलियो जो बचड़ो खामोश आ फरमाइंदा सब्र कर बीबी अली असगर वनी नाने जे हौज कौसर जो पानी पीतो तवज्जो फरमायो जडे सब साथी शहीद थी विया रफीक दोस्त गमख्वार बचड़ा भाइटिया भाणज भावर सब शहादत जो प्यालो पी विया त हाणे मुझो सुहिणो हुसैन खेमे जे दर ते अची वेठो आ इटे के हथ ॾेई गर्दन झुकाए हाणे सोचे पियो त जन मूसा इहो हाल कयो आ त पोयों मुझे बच्चन जो हू छा हाल कंदा एक बच्चन जे शहादत जो गम साथियुनि जे जुदाई जो गम वरी बचड़न जे कैदी थियण अहल बेतन पाक दामन जे कैदी थियण जो गम हजरत इमाम हुसैन पंहिंजे खेमे जे दरवाजे ते गमगीन थी वेठा आहिनि अचानक साईं के को ख्याल आयो हजरत इमाम हुसैन पान के तन्हा समझो हाणे मां अकेलो थी वियो आहियां ओॾी महिल हजरत इमाम हुसैन
फरमाइंदा हल मिन मुगीसिन युगीसुना, हल मिन मुईनिन युईनुना, आहे को जेको मुझी मदद करे। आहे को जेको मुझी दाम दे। ए हुसैन इब्न अली काश जे करमुल्ला हुजे पंहिंजो सिर तुझे कदमनि ते कुर्बान कया, पंहिंजा बच्चा गोर कया, पंहिंजा जमायती मोहब्बती कुर्बान कया। हुसैन पर खबर थी छा जवाब दिनो। हजरत इमाम हुसैन ओडी मल छा चयो मुझे आका हुसैन चयो तो बस इहा ही गाल मु दिसण चाहिए थे तो मुझो को मददगार आहे बिना बस रजीना बे कदा इल्लाह मा अल्लाह जे रजा ते राजी है राजी है राजी है। सिर वियो कुर्बान थियो नाने जे दीन के जिंदा कर। अञा खणी ॾिसनि त मलाइकनि जूं फ़ौजूं लही आयूं आहिनि। छो त पाण कंहिंखे मुतलिक मदद जे लाइ सॾियो, कंहिं हिकिड़े खे नालो वठी न मुतलिक सॾ कयो त हल में मुईन आहे को मददगार। कंहिं इंसान खे न कंहिं लश्करी खे न कंहिं फौजी खे न कंहिं मखसूस टोले खे सॾियो, पाण मुतलिक निदा कयूं त आहे को मुंहिंजी मदद करे। हुन रब जी मदद लथी आहे, हिन हज़ारे मलाइकनि जूं फौजूं नाज़िल थियूं आहिनि। ओ प्यारा हुसैन अॼु जीअं चवंदे तीअं थी पवंदो। हेॾे निहारनि त जिन्नात जूं फौजूं अची वियूं आहिनि। ए प्यारा हुसैन असीं तुंहिंजे नाने मोहम्मद करीम जा गुलाम आहियूं, तुंहिंजे बाबे अली जा मुरीद आहियूं। ए प्यारा हुसैन जो जीअं चवंदे तीअं करण जे लाइ तयार आहियूं। मुझे प्यारे हुसैन फरमायो बस इहो ही मूं ॾिसण पे चाहियो। हाणे मूंखे तव्हांजी मदद जी ज़रूरत नाहे, मां पंहिंजे रब जे दीदार में राज़ी आहियां, मालिक करीम जे जलवे जे लाइ मुश्ताक हुयुसि। जो मूं नंढपण खां ॿुधो हुयो त हुसैन खे शहादत मिलंदी, शहादत जे वक़्त में रब जा जलवा ई दीदार नसीब थींदा। मूं
इश्तियाक में काटिया मन कान युरीद लिका अल्लाह फ़इन्न अजल अल्लाह लात जेके अल्लाह जो दीदार चाहन था जल्द मुलाकात जो वेलो अचण वारो आ मां तेने इंतजार में हुयुसे त कदे दीदार जा जलवा पर्दा हटदा हुस्न उलूहियत जा जलवा नसीब थींदा बस मुजी वा अज मुराद पूरी थी रही आ रज़ीना बिक़दा अल्लाह अल्लाह जे रज़ा ते मराज़ी है अल्लाह अकबर कबीरा जेरी मल हजरत इमाम हुसैन पंजे खेमे में अंदर अचन तो दिसन हजरत ज़ैनुल आबिदीन बीमार आ सो उठियो पुठी ज़ैनब जा हथ पे दस बच्चा तू काने थो वनी त हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन तो जे पुठी बुधी कोन बाबे छा चयो बाबे चयो हल में मुईन युईन ना आहे को मददगार ओ पुठी छदे अली औसत मां ज़ैनुल आबिदीन पंजो सिर वापे जे कह जो कुर्बान कया पंजी जान नाने जे दीन दा फिदा कया पुठी रोके पई बच्चा तू बीमार रही बच्चा बीमार रही तू ज़ईफ रही उठण जी हलण जी तो में सिकत ना है फरमाए तो बुधी कोन पुठी बापे छा चयो हजरत इमाम हुसैन अचन दिसन त बचड़ो टेक नहीं उठे तो पियो वनी भाकुर पातऊस सीने सा लातऊस बचड़ा ए मुजा प्यारा ज़ैनुल आबिदीन जे तू भी शहादत मानी दे त मुजा अहले बैत मुजा बच्चा मुजो नस्ल क़यामत ते किए जारी थींदो तुझे ही जरिए त अहले बैत क़यामत ते जारी थियना हां मुझे सोने इमाम हुसैन पंजे बचड़े के पंजी बातनी अमानत नेमत अता फरमाए दुआऊं दिनियूं हन फरमाइन था ए बचड़ा ज़ैनुल आबिदीन तोखे नसीहत तो कया त दुश्मन सा भी भलाई कजाए हर के सा चंगाई कजाए सब्र ही बर्दाश्त कजाए बचड़ा हे अहल बैतन जो काफिलो वठी तोखे ही त मदीने पहुंचाइणो आ हिन पर्देदार बीबियुन जो बियो केर महरम थींदो तू ही ताही हिनन के वठी काफिलो कतारे मदीने पहुंच जाए जरे मदीने पहुंची तो मुझे नाने मोहम्मद करीम के परदेसी हुसैन जा सलाम अर्ज कजाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुसाफिर हल्या करे मोकिलानी मुसाफिर हल्या करे मोकिलानी प्यासा सैयद न पीता पानी सकीना जसुड का ज़ैनब जी ज़ारी रुने पाक दामन थे वरका बेचारी अबाणन जे खातिर हुई सुगरान मानी प्यासा सैयद न पीता पानी मुसाफिर लाव्या करे मोकिलानी मुसाफिर जड़ी मल हजरत इमाम हुसैन पंजे खेमे में मोकल वठी मैदान में निकरन था उन टाइम ते नमाज जो वक्त थिए थो मुझे सोने हुसैन फरमायो ओ यजीदियो थोड़ी देर सब्र कयो तमा हुसैन अल्लाह जी नमाज पढ़ी वठा
ओ यजीदियो ही सिर भी कट जो में मुझो घर सिर बच्चा बार कुर्बानी जे लाए तैयार पर एतरी देर छो त मां अल्लाह जो फर्ज अदा करे वठा मता क्या मजड़ियाड़े में नाने मोहम्मद करीम जी मयार मिले ओ बचड़ा हुसैन नमाज छो छड़ी हुई वदा मुझे सोने हुसैन हेड़े वक्त जे अंदर भी नमाज पढ़िया सजदा दिना अल्लाह जे हुजूर में पेशानी रब जे हुजूर में सजदे में झुकाइया ओ मुजाजीज भाई इश्क वारी नमाजा न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साए में अरे नमाज़े इश्क अदा होती है तलवारों के साए में तलवारुनि जे साए में वसंदड़ तीरन जी बरसात जेठा मुझे सुने हुसैन नमाज पढ़िया ओ पिरी प्यारा दुनिया वारन के सबक सेखारे वियो तो हेड़े घड़ी जे अंदर हेड़ी आजमाइश जे वक्त में भी नमाज छड़नी नाए वो यजीद तो हंदन बिस्तरन पलंगन ते सुतो पियो नमाज पढ़े ही कोन थो यजीद बेनमाजिया मुझो सोनो हुसैन तो नमाजिया इमाम अली अकबर नमाजिया मुझो सुनो हजरत गाजी अब्बास नमाजिया अल्लाह अल्लाह इमाम ज़ैनुल आबिदीन नमाजिया हजरत इमाम हुसैन के बारे में शिया आलिम पंजे किताब में आयान शिया में लिखे तो पियो तो हर रात में हर ॾींहं में हजरत इमाम हुसैन 1000 रकातूं नफिल नमाज पढ़ंदो घणियूं रकातूं अल्लाह अकबर कबीरा 1000 रकातूं नफली नमाज पढ़ंदो आ पर हे हुबदार तो सदाई इमाम हुसैन जो मोहब्बतदार तो सदाई अज़ादार तो सदाई हुबदार तो सदाई त सुने हुसैन वारी नमाज पढ़ी लेकार सजदा कर रब जे हुजूर में झुकी प ओ मुजादा जे जो नमाजूं छड़े नहीं त क्या मजे ॾियाड़े मुझे सुने हुसैन जे तू कंधु केड़ो खणंदे जे क्या मजे ॾियाड़े मुझो आका हुसैन पुछई त मूं त तीर तलावारन वसंदे नमाजूं पढ़ियूं ओ हुबदार तू त चंगो भलो घर में वेठे तो छो न नमाज पढ़ी पो मुझे आका हुसैन जे तू केड़ो जवाब ॾींदे मुझो सोनो हुसैन 25 हज प्यादल कया थई घणा हज 25 हज प्यादल कया मुझो सोनो हुसैन नमाजिया हाजिया गाजिया मुजाहिदा परहेजगारा मुझा दोस्तों मुझे सोने इमाम हुसैन पंजी पूरी जिंदगी में कदे नमाज न छड़िया सखिया जवादा अल्लाह अल्लाह हिकड़े वक्त में लख रुपया खैरात करे तो मुझो सोनो हुसैन करे अॼु पैसनि खे गंढियूं नयूं लिकायूं वेठो आहीं सदाई तो हुसैन ही हुबदार आहियां खुदा जे रस्ते में खर्च करण तो के दुखियो तो लगे अरे दौलत रब ॾिनई पैसो रब ॾिनई ज़िनाउनि में तो खर्च करी चोरियुनि ऐं ज़ोरियुनि में तो खर्च करी नशनि ऐं शराबनि में रब जे ॾिनल मिल्कियत खे अल्लाह जे बेफरमानी में खर्च न कर ओ मुंहिंजा पिरी प्यारा ये ज़िनाऊं न कर शराब न पी भंगू न वापराए बेहयाई जा कम न कर छो त इहे कम मुंहिंजे सोने हुसैन के पसंद न आहिनि
रब दौलत ॾिनई, रब पैसो ॾिनई त तूं छा कर, निमाज़ूं पढ़, तूं मस्जिदूं अॾाए, तूं दरगाहूं ठहराए, तूं मदरसा तामीर कराए। रब जे ॾिनल पैसे खे अल्लाह जे नाले ते ख़र्च कर त पाई पाई तोखे लखनि बराबर अजर मिलंदा। वअनफिकू मिम्मा रज़क़नाकुम, जेको मूं रब तव्हांखे रोज़ी ॾिनी आहे मुंहिंजे नाले ते ख़र्च ऐं ख़ैरात कयो। मन जा बिल हसनते फलहू अश्र अमसालिहा, हिकु कूण मुंहिंजे रस्ते में ॾींदे मां रब तोखे 10 उन जो बदिलो ॾींदुसि। रब दौलत ॾिनी आहे त रब जे नाले ते ख़र्च कर न, खुदा जे नाले ते ख़र्च कर, पोइ रब तुंहिंजी इज़त बि वधाईंदो, तुंहिंजे माल खे बि वधाईंदो। ओ मुंहिंजा पिरी प्यारा, ये भंगुन में पैसो बर्बाद न कर, शराब में पैसो बर्बाद न कर, जुआउन में व्याजन में पैसा बर्बाद न कर। रब जे ॾिनल हलाल दौलत खे हराम में ख़र्च कंदे त वाहिदुल कहार जे अॻियां पुछाणो ज़रूर थींदुई। अब थींदो कोन थींदो, मौत ईंदो कोन ईंदो, सदाई जहिड़ो हूंदे। ओ समझ रख थी सियाणो वतन थई पराओ, है समझ रख थी सियाणो दा वतन थई पराओ। परावने देरन जो आही तूं कराओ, अदा कई हलिया विया छॾियो पे असीं ॾींहं बटड़े मुसाफ़िर दायूं, वेंदासूं वतन ॾे छॾे पंहिंजूं जायूं, असीं ॾींहं बटड़े मुसाफ़िर दायूं। तुंहिंजी दौलत चङी उहा आहे जेका रब जे रस्ते में ख़र्च कयई, तुंहिंजो पैसो सजायो उहो आहे जेको मालिक जे रस्ते में ख़र्च कई। ओ मुंहिंजा दा बैंक में 1000 रुपया रखाए छॾी, ओचितो मौत अची वियो, इहे लख इते धूड़ पिया पाईंदा, तोखे त नफ़ो कोन मिलियो। इहो पैसो तुंहिंजे कहिड़े कम जो, नफ़ो ॿिया वठंदा, फ़ाइदो ॿिया वठंदा, हिसाब तोखूं थींदो। तुंहिंजी दौलत उहा आहे जेका अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयई, इहा दौलत तुंहिंजे लाइ जन्नत जूं माड़ियूं वॾाईंदी। रब वक्त ॾिनुई, सरमायो ॾिनुई त उनखे रब जे रस्ते में ख़र्च कर। जेको वक्त मिलियो अथई इबादत में गुज़ार, रब जे ज़िक्र में गुज़ार, क़ुरान जी तिलावत में गुज़ार, नेकी जे कमनि में गुज़ार। ख़ुदा जो कसम, मूं अॼु रिवायत पढ़ी आहे, हदीस रिवायत में अचे पियो थो त जेॾीमहिल हज़रत इमाम हुसैन मैदान करबला ॾे हलनि पिया त मुंहिंजे सुहिणे हुसैन जे हथ में रब जो क़ुरान हुयो। छा हुयो? ॻाल्हि तूं चईंदुसि मूंखे क़ुरान पढ़ण जे लाइ टाइम ई कोन्हे। हा 2 कलाक टीवी जे मथां वेठो आहीं, 4 कलाक जी फिल्म ॾिसण जे लाइ तो वटि टाइम आहे, वॾेरे जी ओताक में वेहण जे लाइ तो वटि टाइम आहे, होटल ते वेही ड्राड़ू ऐं बटाकू हणण जो तो वटि टाइम आहे, क़ुरान पढ़ण जो टाइम कोन अथई। हा दा तोखे महबूब जे मथां सलात पढ़ण जे लाइ टाइम कोन्हे। ओ मुंहिंजा पिरी प्यारा, को वक्त कढी वेही दिलबर नबी ते सलात पढ़ त रहमत आई। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, ओ करे वठ जे की करेणो थई वरी वापस
थई करे वठ जे की करणो थई वरी वापस न वरणो थई हिसाब किताब थियणो थई सारे सब साफ ॾियणो आ छॾे हिन दार दुनिया खे कबर ॾे हलणो आ अब कबर में हलबो अल्लाह जे अॻियां पेश थिबो हाँ पोइ मुंहिंजा पिरी प्यारा कुझु तयारी कर वक़्तु वञे पियो गुज़रंदो ज़िंदगी जो गुल ॼाण कुमायो मौत मथों भरियो बीठो आहे अमल साले कयो रब जो ज़िक्र कयो शरीयत ऐं सुन्नत जी ताबेदारी कयो 5 वक़्त निमाज़ पढ़ो जेकी निमाज़ न पढ़ंदा आहियो से निमाज़ शुरू कयो समझो था निमाज़ 5 वक़्त पढ़ो शरीयत पाक जो ताबेदारी इत्तबा मुझे सुने सरदार जो कयो महबूब जे गुलामी वारी वाट वठो तव्हांजा 2 जहान रब आबाद सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह हे मौली साहब तव्हांखे ॿुधायो पे किताब सिगरेटनि जा सूर पढ़ी ॾिस त मुसलमान तुंहिंजो केतिरो पैसो कहिड़नि कमनि में ख़र्च थो थिए ऐं कीअं मुसलमाननि खे सिगरेट ऐं तंबाकू तबाह थो करे मुंहिंजा दोस्तो ही किताब वॾी महिनत सां लिखियो आहे इहो पाण पढ़ो ऐं मुंहिंजी तव्हांखे गुज़ारिश आहे त इहो ॿियनि ताईं बि पहुचायो इहो पैगाम अमानत आहे तव्हां वटि ही किताब पढ़ो हिकिड़ो भेरो 2 भेरा पढ़ी वरी कंहिं ॿिए मुसलमान खे ॾियो वरी 3 खे ॾियो इहो पैगाम घर घर आम कयो ऐं ॿियो ही किताब आहे सफ़रनामो जंहिंमें मदीना मुनव्वरा जूं ज़ियारतूं मके पाक जूं ज़ियारतूं जन दोस्तन पढ़ियो आहे उन्हनि मूंखे ईअं ॿुधायो आहे साईं ईअं पढ़ूं था किताब ॼणो असां तव्हां सां गॾु मदीनो घुमूं था पिया ॿियो ख़ुशख़बरी इहा त हिन ते उम्रे शरीफ़ जी टिकेट आहे छो त मुंहिंजो मक़सदु को पैसो कमाइण न आहे हिन किताब लिखण या इशाअत करण जो मक़सदु आहे महबूब जो पैगाम तव्हां ताईं पहुचे हिन किताब जी क़ीमत मंझूं तव्हांजे लाइ उहा इनामी स्कीम रखी आहे जो जंहिंजो पुखो निकितो 24 रबीउल अव्वल सालानो उर्स मुबारक थींदो उन उर्स मुबारक ते कुर अंदाज़ी थींदी जेके हिन किताब ख़रीद कयो टोकन भरियो पोइ जंहिंजो पुखो निकितो इंशाअल्लाह उनखे मुफ़्त में उमिरि जी टिकेट मिलंदी दोस्तनि खे ॾे त खणी वञनि इहो छपिजी वियो सुभाणे ॿियो ही हिकिड़ो नंढड़ो किताब आहे कसीदतुल करम मदीना मुनव्वरा में मस्जिद नबवी शरीफ़ ते दीवार ते महबूबन करीमन जा पाक नाला लिखियल आहिनि 200 खां मथे उहे नाला हिन वकील लिखिया वरी उनखे शेरनि में लिखियो आहे शेरनि में हिकिड़ी मुनाजात जी सूरत में महबूबन जा उहे नाला लिखिया आहिनि ही किताब इंशाअल्लाह सुभाणे अची वेंदो छपजे पियो प्रेस में आहे सुभाणे अची वेंदो इंशाअल्लाह ये किताब वठो पढ़ो ॿियनि खे ॿुधायो अल्लाह राज़ी मदीने वारो साईं राज़ी थिए रब करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए इंशाअल्लाह सुबुह जो मजलिस थींदी ऐं ज़िक्र जी सम्झाणी बि सुबुह जो थींदी ऐं आख़िरी दुआ बि सुबुह जो थींदी उन में शरीक थी पोइ तव्हांखे इजाज़त रब करीम इंशाअल्लाह असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ये किताब हिते स्टेज ते रखो जंहिंखे वठणु आहे सो अची वठे اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين رب اغفر وارحم وأنت خير الراحمين وانصرنا اللهم أنت خير الناصرين واحفظنا وأنت خير الحافظين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم اللهم حبب إلينا الإيمان وزينه في قلوبنا وكره إلينا الكفر والفسوق والعصيان وجعلنا من الراشدين اللهم اجعلنا من الراشدين اللهم اجعلنا من عبادك الصالحين المخلصين या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी करबला जे शहीदन जो वास्तो थई
ए मुझा मौला पंहिंजे प्यारे नबी जे पाक ज़ुर्रियत अहले बैत अतहार जे सदके ए मुझा मौला करबला जे शहीदन जे सदके हिन जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलुनि जो जायज़ मुरादूं पूरियूं फरमा कर्ज वारनि जा कर्ज लाह बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दन जो मुश्किलातूं माफ़ फरमा हाजतमंदन जो हाजतूं रवा फरमा ए मुझा मालिक करीम ए मुझा मालिक मेहरबान हिन पूरे मजमे ते पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल कर तुझा बाना तुझूं बानियूं जेकी दिल में उमेदूं खणी आया आहिनि सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर कर्ज वारनि जा कर्ज लाह दर्द वारनि जा दर्द लाह मुश्किल ज़दन जूं मुश्किलातूं माफ़ कर बेरोज़गारनि खे हलाल रोज़गार अता कर तंग दस्तनि जूं तंगियूं दूर फरमा कुशादो रिज़्क़ रोज़ीनो अता फरमा रे औलादनि खे सालिह औलाद ॾे छड़नि खे फरमा बरदार घर वारियूं ॾे या अल्लाह जिन जो औलाद बेफरमान आहे उन्हनि जे औलादनि खे फरमा बरदार अखियुनि जो ठार बना या अल्लाह असांजे औलादनि खे नेक ऐं सालिह बना मुंहिंजा करीम रब हिन आस्ताने खे क़यामत ताईं आबाद फरमा मुंहिंजा मौला हिन मस्जिद शरीफ़ जी तामीर मुकम्मल करे ॾे हे मुंहिंजा मौला तुंहिंजा खज़ाना भरपूर आहिनि हिन मस्जिद शरीफ़ जी के पाए तकमील ते पहुचाए ॾे हे मुंहिंजा मौला तूं ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा पंहिंजे घर खे तूं आबाद कर पंहिंजे घर खे तूं मुंहिंजा मौला तामीर मुकम्मल फरमाए ॾे पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोटा हे मुंहिंजा मौला मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जे दर्जात खे मज़ीद बुलंदियूं अता फरमा तो वटि जेको आला खां आला मक़ाम बरज़ख जो आहे मुंहिंजा मौला मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि खे मुंहिंजे वालिद गिरामी खे उन मक़ाम ते फ़ाइज़ फरमा मुंहिंजे अमड़ खे सिहत नसीब कर मुंहिंजे अमड़ खे तंदुरुस्ती नसीब फरमा मुंहिंजा मौला हिन पूरे मजमे ते पंहिंजूं रहमतूं बरकतूं इनायतूं नसीब फरमा या अल्लाह जिन जा अज़ीज़ अक़रबा फौत थी विया मुंहिंजा मौला उन्हनि खे जन्नत में जायूं ॾे जिन जा अज़ीज़ अकारिब बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा नसीब कर हुज़ूर जा उम्मती जिते रहनि था तन सभिनी ते राज़ी थी असांजे वतन पाकिस्तान जी तूं मदद फरमा या अल्लाह हुज़ूर जी सारी उम्मत ते लुत्फ़ो करम कर पंहिंजे हबीब जे सदके करबला जे शहीदनि जो वास्तो थी हुज़ूर जे अहले बैत अतहार जे सदके सहाबा किराम जे सदके हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन आमीन नस्तगीसु बिरहमतिक या अरहमर राहिमीन।